तव्हांखे अपडेट कयूं। सखर मां सुप्रीडेंट इंजीनियर सखर बैराज फयाज़ शाह खे उहिदे तां हटायो वियो। कुछ ॾींहं अॻु चीफ इंजीनियर सुहेल रिंद बलोच समेत 3 ऑफिसर हटाया विया हुआ। फयाज़ शाह उहिदे तां हटण खां पोइ बचण लाइ 3 जुलाई ते मोकल जी दरख़्वास्त ॾिनी हुई। फयाज़ शाह जॻह ते हाल में मुक़रर ऑफिसर ख़ालिद जान बलोच एस सखर बैराज मुक़रर कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, सखर खां सुप्रीडेंट इंजीनियर सखर बैराज फयाज़ शाह खे उहिदे तां हटायो वियो आहे। कुछ ॾींहं अॻु चीफ इंजीनियर सुहेल रिंद बलोच समेत 3 ऑफिसर हटाया विया हुआ। फयाज़ शाह उहिदे तां हटण खां बचण लाइ 3 जुलाई ते मोकल जी दरख़्वास्त ॾिनी हुई। फयाज़ शाह जी जॻह ते हाल में मुक़रर ऑफिसर ख़ालिद जान बलोच एस सखर बैराज मुक़रर कयो वियो आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। सखर मां सुप्रीडेंट इंजीनियर सखर बैराज फयाज़ शाह खे उहिदे तां हटायो वियो आहे। कुछ ॾींहं अॻु चीफ इंजीनियर सुहेल रिंद बलोच समेत 3 ऑफिसर हटाया विया हुआ। फयाज़ शाह उहिदे तां हटण खां बचण लाइ 3 जुलाई ते मोकल जी दरख़्वास्त ॾिनी हुई। फयाज़ शाह जी जॻह ते हाल में मुक़रर ऑफिसर ख़ालिद जान बलोच एस सखर बैराज मुक़रर कयो वियो आहे।